अफ़सोस सां चवणो थो पए त जो के मुस्लमाननि खे अलाए कहिड़ी नज़र लॻी वई जो उन पुराणे ज़माने जे मुस्लमाननि जे सरासर बरख़िलाफ़ ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। अॻे ज़माने जा मुस्लमान अबे अम्मा खे इज़त जे निगाहनि सां ॾिसंदा हुआ। अॼु दुनिया जा पहलवान उहे आहिनि जेके पीउ माउ जी बेक़दरी ऐं बेइज़ती कनि। औलाद इन लाइ पैदा कबी आहे, औलाद इन लाइ ॼणबी आहे त पीउ माउ जी बेइज़ती कजे। और ॿियनि गुनाहनि सां गॾो गॾु इहो बि वॾे में वॾो गुनाह आहे जो अबे अम्मा खे पहलवानी ॾेखारिजे। कुरान मजीद में अल्लाह ने फरमाया वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे हक़ खां ॿिए नंबर में अबे अम्मा जो हक़ बयानु कयो आहे। माण्हू कहिड़ो बि पहलवान हटो कटो जवान बणिजी वञे पर पंहिंजे बाबे पोड़े खे या पंहिंजे कुराड़ी अमड़ खे पहलवानी सां बाहूं कुंजे न ॾेखारे, पंहिंजे अखियूं फटे, पंहिंजे अखियुनि जो रोब, चेहरे जो रोब, बाडीअ जो रोब, कपिड़नि जो रोब पंहिंजे वालिदैन खे न ॾेखारिजे। इन्हीअ जाइ ते आजिज़ी कजे जो मुंहिंजे हुज़ूर से फरमायो जंहिंखां अबो या अम्मा नाराज़ थी मरी विया त उन जूं अॻियूं नेकियूं त बर्बाद थी वेंदियूं पर पोइ ते बि जेसि ताईं जीअरो हूंदो अबे अम्मा जे नाराज़गीअ जे करे हिकु नेकी बि अल्लाह वटि क़बूल न थींदसि। अॻे ज़माने जा मुस्लमान अबे अम्मा जा फर्मा बरदार हूंदा हुआ। कुरान मजीद में अल्लाह से फरमाए थो अला तकुल लहुमा उफ़्फियूं वला तनहरुहुमा। अबे अम्मा खे रहड़ा त न ॾियो, चंबा त न ओलारियो, रोब ताब न कयो पर अखियूं फाड़े चिटियूं करे रोब करे बि अबे अम्मा खे न ॾेखारियो। मतां क़यामत ॾींहुं अंधो करे रब जहन्नम जे बाहि जे हवाले करे छॾियो। जंहिंजे पाणी जे कतरे मां पलीत नथवे मां जन तव्हांखे जंहिं तव्हांखे रब जंहिं पाणी जे कतरे जंहिंजे मां पैदा कयो अथई उन सां हाणे रब ॾेखारबी गुलाम थी अबे अम्मा जो गुज़ारिजे। अबो अम्मा कावड़ करे मोचड़ा हणे त माण्हू गुसाए खणी भॼी वञे, साम्हूं न थिए। हिकिड़े मौक़े ते हज़रत अबू हुरैरो साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे हुज़ूर जे ख़िदमत में आयो पर मिटीअ में लिथिरियो पिथिरियो पियो आहे, कपिड़ा फाटा पिया आहिनि। हुज़ूर से फरमाया अबू हुरैरा ॾे हवाल, हे हाल में तूं त कॾहिं न आहे जहिड़ो अॼु आयो आहे, ख़ैर त आहे? चइसि ॿियो मिड़े ख़ैर आहे, मुंहिंजी पोड़ी अम्मा आहे सा अञा मुस्लमान कान थी आहे, उहा रस्तो वतियूं बीठी हूंदी आहे। अॼु मां उनजे हथ अची वियसि, सीने ते चढ़ी वेही रही, मुकूं बि हयईं, मिटी बि विधईं, कपिड़ा बि मुंहिंजा फाड़ी, धक बि हयईं। पोइ मां गुसाए भॼी आयुसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हेॾे मोड़े न आयो। हज़रत अबू हुरैरे साईं जा कपिड़ा बि था साफ़ कनि छिंडनि पंहिंजे रुमाल सां, हुनजे मुंहुं मुबारक जी मिटी बि था उघनि बीठा ऐं फरमाइश बि था त अमड़ खे रहड़ त न ॾेई आहे, अम्मा पौड़ीअ वीचारी खे धिको त न ॾेई आहे, अमड़ खे गारियूं त न ॾेई आहे। न क़िबला साईं मां गारियूं बि न ॾिनियूं, रहड़ बि न ॾिनी, धिको बि न ॾिनो। साईं जन फरमाया चङो थियो अबू हुरैरा जो अम्मा खे धिका न ॾिनई, रहड़ूं न ॾिनई। जेकॾहिं अम्मा खे धिका ॾेई रहड़ा ॾेई रंज करे अचे हा त मां मोहम्मद करीम बि अबू हुरैरा तोखे जहन्नम जे बाहि खां न बचाए सघां। सहाबी खे नबी थो फरमाए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एॾो पीउ माउ जो अदब। अबू हुरैरा जो कमाल, जवान बि मस्तीअ में आहे, जवानी जी बि ऊंघ आहे, ॾाढ़ी मुछ जी रह लहे थी, हटो कटो जवान आहे। पोहड़ी कुराड़ी अचे, कीचीअ खां गिरेबान खां वठी दसे मसूं चढ़ी मुकां थी हणेसि, मिटी थी विझेसि, मथे जा वार थी वेठी पटेसि, पर अम्मा खे उफ़ बि नथो करे, धिको बि नथो ॾे, रहड़ बि नथो ॾे। अॻे ज़माने जा अहिड़ा मुस्लमान अदीब हूंदा हुआ जिन जे अंदर में एॾो पीउ माउ जो हया हूंदो। अॼु असांजा मुस्लमान अहिड़ा पैदा थी पिया जन पंहिंजी पहलवानी पीउ माउ खे ॾेखारणु शुरू कई। अबो रोईंदो थो अचे पुट जे ॾुख में, अम्मा रोईंदी थी अचे औलाद जे ॾुखनि में। क़यामत ॾींहुं हिननि जो कहिड़ो अंजाम थींदो जंहिं पीउ माउनि जा आहिनि। हुज़ूर से फरमायो जंहिंजो अबो या अमड़ नाराज़ थी मरी विया उन्हनि जी अल्लाह से वटि का बि नेकी क़बूल कान्हे का।